एसएसपी खैरपुर के हुक्म ते ॾोहारनि खिलाफ कार्रवाई शुरू कई वई। पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबले दौरान कुछ ॾींहं पहिरीं कोच मां फुर कंदड़ मरकज़ी जवाबदार मारिजी वियो। फुर थियल मोबाइल ऐं रोक रक़म हथ कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टरनि शकील अहमद ॼामड़ो ऐं वकार सोलंगी मूजिब एसएसपी खैरपुर मीर रुहुल खान खोसो जे हुक्म ते अमल कंदे खैरपुर पुलिस ॾोहारनि खिलाफ धरती तंग करे छॾी आहे। गुज़िरियल राति देर सां राणीपुर पुलिस गश्त करे रही हुई त नौलखी पुल भरिसां ॾोहारनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें कोच फुर कंदड़ गिरोह जो मुख्य जवाबदार शाहनवाज़ उर्फ गुॾो सहतो मारिजी वियो। एसएचओ राणीपुर ॿुधायो त फुर वाक़े खां पोइ पुलिस लगातार 3 ॾींहनि खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑपरेशन जारी रखियो ऐं वधीक कार्रवाई जारी आहे। जल्द ॿिया ॾोहारी बि गिरफ़्तार थींदा। मारिजी वियल जवाबदार वटां फुर कयल मोबाइल फोन, रोक रक़म ऐं हथियार हथ कया विया। होॾां डीआईजी सखर जावेद सोनहारो जिसकाणी तरफ़ां पुलिस पार्टी लाइ तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जो ऐलान कयो वियो आहे।